सब पेश थिया आहियो ऐं तव्हांजो बि हिते असांजे साम्हूं अचणु मिलणु मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त रोज़े धणी जे खलीफ़े जो फैज़ अञा ताईं जारी व सारी आहे ऐं मुफ्ती साहब असांखे इहो शर्फ़ बख़्शियो त रोज़े धणी जा रूहानियत ऐं करामतूं ॿुधाए करे असांखे इल्म ऐं फैज़ सां सरकशार कयो, महिरबानी कई उन्हनि ऐं असांजो बि फ़र्ज़ थिए थो त असां फ़क़ीरनि जी ऐं फ़क़ीर माना छा आहे फ़क़ीर जी हुन ते अॼुकल्ह सोशल मीडिया में कुझु आलिमनि जेके फ़क़ीर खे सम्झंदा आहिनि त बाबा हू पिनण वारो मुंहिंजी नज़र में मां हुननि खे दुरुस्त कंदो वञा त फ़क़ीर जी माना पिनण वारो न हूंदो आहे। फ़क़ीर सां फे सां फ़ुकुर, काफ़ सां किनायत, ये सां यकीन, रे सां रियाज़त ऐं वक़्तु अचणु थिए सभिनि खां प्यारी शइ माण्हू छा हूंदी आहे? जान हूंदी आहे ऐं फ़क़ीर पंहिंजी जान जो बि नज़रानो ॾेई ॾींदा। पोइ मुल्क जे लाइ हुजे, दरगाह जे लाइ हुजे, मुर्शिद जे लाइ हुजे, इस्लाम जे लाइ हुजे, दीन जे लाइ हुजे, त ही सभु मौलाना साहिबनि खे इहा ख़बर हुजणु खपे त फ़क़ीर जी माना पिनण वारो न हूंदो आहे। फ़क़ीर जी माना इहा हूंदी आहे त कर लो दोस्ती हम फ़क़ीरों से, गुर सिखला देंगे बादशाही। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फ़क़ीर पंहिंजी जान बि ॾींदो आहे, माल बि ॾींदो आहे, पंहिंजी आल औलाद बि क़ुर्बान करे छॾींदो आहे ऐं सभु फ़क़ीरनि जी महिरबानी आहे त हिन जॻह ते हिन ख़िते में फ़क़ीरी जे करे इस्लाम फैलिजी वियो, मोहबत जे करे। न त मौलवी साहिबनि त हिते सबक़ु ॿियो ॾिनो हुयो त बाबा बम फाड़ियो 70 हूरियूं मिलंदियूं। बाबा फ़क़ीर खे कहिड़ी ज़रूरत आहे 70 हूरनि जी? फ़क़ीर त राज़ी आहे, रब जी रज़ा में राज़ी आहे। सुभान अल्लाह। हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे? बेशक। मां ॾाढो तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, घुराईंदो आहियां तव्हां मूंखे वरी ॿीहर हिकिड़ो मौक़ो ॾिनो मां तव्हांजी ख़िदमत में चंद गुफ़्तार पेश करे सघां ऐं रोज़े वारे साईं जे खलीफ़े जी हिन महफ़िल में शरीक थी सघां। तव्हांजी हिन महफ़िल खे ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे ऐं हाणे 10 साल जेके ईंदड़ आहिनि हुननि में ॿोॾियूं ईंदियूं, बरसातूं ईंदियूं, मुश्किलातूं ईंदियूं, तव्हां ॾिसंदव इहे फ़क़ीर ई तव्हांजे कमु ईंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जिनखे माण्हू सम्झनि था त फ़क़ीर जेको आहे उहो पिनण वारो हूंदो आहे त हीअ तव्हांखे फ़क़ीर ई बंदि ॿधी ॾेखारींदा, माण्हुनि जी इमदाद करे ॾेखारींदा, माण्हुनि जी ख़िदमत करे ॾेखारींदा। सुभान अल्लाह। ऐं ज़मानो ॾिसंदो अॻु में बि फ़क़ीरनि जी क़ुर्बानियूं ज़माने ॾिठियूं। बेशक फ़क़ीरनि जा जेके वॾा हुया इहे सचा माण्हू हुया ऐं ईंदड़ हिननि जी नस्लूं बि जेके आहिनि साहिब औलाद जेके आहिनि हुनजी नेक ऐं साले आहिनि, असूलनि ते हलण वारा माण्हू आहिनि। दरगाहनि जी दर्सगाहूं जेके आहिनि हुननि हिननि खे फैज़ ॾिनो आहे। इस्लाम कंहिं फैलायो आहे? बड़े सगीर में इस्लाम कंहिं फैलायो आहे? 90 लख माण्हू मुसलमान कया ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती। सो ये औलिया अल्लाह हुया जिन्हनि जी नज़र में अल्लाह साईं करामतूं ॾिनियूं, ताक़त ॾिनी। बाक़ी कोई माण्हू कंहिंखे ज़ोरी थोड़ी करे सघे थो त मीडिया ते अची चवनि त बाबा पीरनि फ़क़ीरनि ॾाढो भुलाए छॾियो आहे। बाबा भुलियल खे केरु छा भुलाईंदो? तव्हांखे त सही रस्ते ते लॻायो आहे पीरनि फ़क़ीरनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक सही रस्ते ते लॻायो आहे। बेशक
वरी चवन थियूं मायूं त असां मेरा जिस्म मेरी मर्ज़ी। अरे बाबा हे जिस्म त इंसान जो न आहे, हे अमानत आहे। सुभान अल्लाह। हे माल जेको आहे, ये जिस्म जेको आहे, ये औलाद आहे, जेको सभु शइ अमानत आहे। हे रब ॾिनी आहे। हे रब साईं खे जवाबु ॾियणो पवंदो, हर शइ जो हिसाबु ॾियणो पवंदो। सो मां वरी तव्हांजो हिकु दफ़ो ॿीहर शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो त मां तव्हां सां 4 लफ़्ज़ ॻाल्हाए सघां। मां कोई हेॾो वॾो आलिम त कोन आहियां, पर जेकी मुंहिंजी ग़रीबाणी सोच आहे उहो मां तव्हांजी ख़िदमत में पेश कई आहे। अलाह साईं तव्हांखे तव्हांजी आल औलाद खे नेक साले करे ऐं ख़िदमत जो मौक़ो अता फ़रमाए। तव्हांजी वॾी महिरबानी। या अल्लाह या अल्लाह।